अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ये मिसरवरी ख़बर तव्हांखे ॾेखारे मिसरवरी गटर सिस्टम जेको कुमारपाड़े पासे गुज़री रहियो आहे। ही गटर नालियूं बिल्कुलु पलटी रोड ते पाणी शाखजी लॻो आहे। तव्हां ॾिसी रहियो हीअ कुमारपाड़े पासे खां गुज़रंदड़ रोड, हीअं त गटर जो पाणी शाखजी वही रहियो आहे। अचो त इन हवाले सां ॾिसो त माण्हू हितां जा छा था चवनि, तव्हांजी उन्हनि सां ॻाल्हि करायूं। अचो ॿुधूं। जेको हालत गप ऐं नालीअ जो पाणी जेको 6 महीननि खां ईअं बीठो आहे ऐं को बि हिते को वॾेरो ऑफिसर को बि न आयो आहे। ऐं जेको सो वरी नुक़सानु करे हिते मस्जिद आहे जेका निमाज़ वमाज़ थी वञे थी, जेका असां हिते माण्हू अचनि था जेके काफ़ी गप सां परेशान आहिनि। हाँ ये चाहिए था कि दुकानदारी आहे जेका ख़राब थी थिए गटर जे करे, जेको हाणे असां अलामतदार आहिनि उन्हनि खे असां अर्ज़ु था करियूं त असांजी जेको आवाज़ में थोरो असां जेके अमलदार आहिनि उन्हनि खे जेको अर्ज़ु था करियूं त हीअ असांजो जेको गटर जो सिस्टम आहे असांखे बहाल करे। असांजा हाणे ग्राहक जेके आहिनि से परेशान आहिनि, असां पाण ते दुकानदारी कीअं खोलियूं, हाणे असांखे ॾियाणी चाढ़ी वारो सिस्टम आहे त कीअं बहाल थिए। मेहरबानी करो जेको ही गंदगी है तो बाहर करें। आप ये मिशन की हालत देख सकते हो, तकरीबन 6 महीनों से यहाँ ना सफाई हुई है, ना लेना ना देना। मिशन का कोई लावारिस बना रखा है, मिशन को धनी साई कोई है ही नहीं। आप देख सकते हो 2012 के अंदर यहाँ हर चीज़ थी, भंगी थे, यहाँ तैनात थे, वो 24 घंटे रोज़ाना सुबह सवेरे सफाई करते थे, सारा मिशन का निज़ाम सही था। जब से ये पीपल्स पार्टी की गवर्नमेंट आ रही है हमें बिल्कुल ही बेघर कर रखा है। आप देख सकते हो ना यहाँ कारोबार करने जैसे ये दुकानों का किराया हमारे गले में आ रहा है, ना कोई ग्राहक आता है, ये आप इतना देख सकते हो। बहरहाल जो भी हुआ 2012 से लेकर आज तक ये आपके सामने आपकी पोजीशन। अभी हमें भंगी तैनात यहाँ पर जो है मुस्तकबिल के लिए चाहिए। ये आप देख सकते हो मस्जिद भी सामने, यहाँ पे जो भी नमाजी आता है वो हम गुनाहगार ही हो रहे हैं। ये ना सफाई है और 6 महीनों से लेके तकरीबन 8 महीने, जो मेरी समझ में 6 महीनों से आज तक मैंने मिशन में भंगी नहीं देखी जिसने आके कोई सफाई की हो या कोई झाड़ू दी हो। हम गुजारिश करते हैं यहाँ के MNA साहब जुल्फ़िकार सत्तार बचानी साहब, MP इमदाद अली पिताफी साहब और DC साहब इसका नोटिस लें और हमारी मिशन की जल्द से जल्द सफाई कराएँ। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों ये मिशन की हालत तव्हां ॾिसो, मिशन में ये जेको आहे सो गटर सिस्टम जेको सफ़ा तबाह थी वियो आहे, ड्रेनेज सिस्टम तबाह थी वियो आहे। 2012 खां जेके भंगी 12 मुक़ररु थियल हुआ, जीअं पाकिस्तान पीपल पार्टी जी हुकूमत आई उन्हनि उहे 12 जेके भंगी हुआ कढी छॾिया। उन खां पोइ DC साहब पंहिंजे थ्रू 4 जेके भंगी रखिया मिशन में सफ़ाई करण जे लाइ, उहे बि जेको सो अञा हले किथे गाइबु आहिनि ऐं इंतिज़ामिया बि हले किथे गाइबु आहे। आए रोज़ानी पाणी बीठल आहे, चाहे बरसाति हुजे या न हुजे। असां सम्झो त 12 महीना ई बरसाति वसे पई हिते, माना 12 महीने जेको बरसाति हुजे न हुजे असां वटि पाणी बीठो आहे। निमाज़िन खे ॾाढी तकलीफ़ आई। गुज़िरियल 6 महीननि जे दौरान हिते सफ़ाई जो अमलो कोन आयो आहे, सफ़ाई कोन थी आहे, जंहिंजे करे हीअ हालत आहे। पासे में मस्जिद आहे ऐं मस्जिद जे में माण्हू निमाज़ पढ़ण जे लाइ अचनि था, उन्हनि खे वॾी तकलीफ़ आहे। बुज़ुर्गनि खे, शहरनि खे, आसपास ॿाहिरीअ जेके माण्हू आहिनि उहे अचनि था, जुमो निमाज़ ते पढ़नि था, उन्हनि खे वॾी तकलीफ़ आहे। स्कूल जा जेके शागिर्द आहिनि उहे हितां मटीनि था, उन्हनि खे वॾी शागिर्द आहिनि, मदरसे जे शागिर्दनि खे वॾी तकलीफ़ आहे। त तकलीफ़ ई तकलीफ़ आहे। इन करे असांजो DC साहब सां मुतालबो आहे ऐं इमदाद पितावी साहब MP खां मुतालबो आहे, MNA जुल्फ़िकार सत्तार बचानी खां मुतालबो आहे त असांजो देरी न जेको मसइलो आहे, पुराणे में पुराणो जेको मसइलो आहे जल्द हल कयो वञे।